शरीर जो गड्ढ जो मरीज़ सां वञे तो वो मरीज़ खां अॻे मरी थो वञे। खोड़ जेके मरीज़ सां गॾु विया उन्हनि जा जनाज़ा विया, मरीज़ सुता पिया जेके विया उन्हनि सां गॾु उन्हनि जा जनाज़ा। माना अहिड़ी हालत आहे इस्पतालुनि जी, तव्हां ॾिसो था। अलाही कॾहिं को आवाम खे सम्झ ईंदी, को शोर ईंदो। 72 साल थिया दाहूं कंदे असांखे ख़ासि सम्झ नथी अचे। हर को चए थो बसि नलको मूंखे ॾे, बाक़ी वोट सभु तुंहिंजा। ही गिटी मूंखे हणाए ॾे टाइल या सीमेंट जी, वोट सभु तुंहिंजा। मुंहिंजे पुट खे धीउ खे ड्यूटी ॾे, वोट सभु तुंहिंजा। अगरि ज़ालिम को पंहिंजो फिक्र था कयो, सॼे ॻोठ जो फिक्र कयो, सॼे ज़िले जो, सॼे सूबे जो, सॼे मुल्क जो फिक्र कयो, रुगो पंहिंजो फिक्र छो था कयो? तो बस मुझो मसलो हल थे, बाकी सभिनी जे मुंह ते भली दागी मल। इहा कड़ी सोच है असां सही तो चवां गलत? जेकर इहा तव्हां सोच कई तो तव्हां जो नओं नस्ल सुभाणे मरी वेंदो, कब्रुनि खे बुझा ॾींदो। इनखे ग़ुलाम पिया बनायो था। दुआ कयो का तब्दीली अचे। हाणे त असां त वाइदनि में चऊं था त पेशाब कयो इन पर्चीअ ते, बसि वाइदो कयो त ॿीहर पोलिंग में न वेंदासीं। वोट जो क़दुरु ई कोन्हे, अॻे ई बक्स भरे था छॾनि। हाणे पोलिंग में इहो तरीक़ो आहे, इहा असांखे बसि अॻो पोइ पंहिंजा बच्चा दरपदर न कयो। बसि असांजे मौलाना बि ऐलान कयो हाणे मैदान में तारीख़ हले थी। मता तव्हां सम्झो त मौली वेही रहिया, लोलो पियो वञे हज ते, बुखा वञ असां मरी विया आहियूं जो तूं हज ते वेंदे। सोई बि ज़ोरी ठप्पा हणाए करे हुकूमत था कनि, असां मरी विया आहियूं, सुकून सां असां बि वेहण न ॾींदासीं। हिन जी ज़िंदगी ज़हर कंदासीं। सुभाणे ॿिए ॾींहुं आहे त टूल प्लाज़ा ते अचिजो सभई। इहो जिहादी सॾु आहे, सम्झो था की न? इन जा असरात आहिनि, मता तव्हां सम्झो त इन जो असरु न आहे, इन जा असरात आहिनि। इन जो फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह। ई दाऊं इहे रड़ियूं कम जूं आहिनि। मौत खां डिॼो न। असांजो राशिद मामू त साईं ऐलान करे निकितो आहे, चई त मां पंहिंजी अम्मा खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजी घरवारियुनि खे चई छॾियो आहे त मां ई सिंध जा जेके दुश्मननि जन लुटियो आहे 72 साल, हिननि खे छॾिबो न। इंशाअल्लाह इस्लाम जे लाइ असां सभु कुझु क़ुर्बान कंदासीं। जेल में वञणो पियो त जेल में वेंदुसि, पछाड़ी में बाबे वांगुरु मुंहिंजो लाश घर में अचे, मूंखे क़बूल आहे। बाक़ी हिननि खे छॾिणो न आहे। पोइ असांजो खून वरी हिननि जवाननि जे खून खां वधीक आहे। मौत त हुई ईंदो, एक्सीडेंट में मरनि था, अस्पताल में बि खोड़ पिया आहिनि। पुट इंतज़ार में आहिनि त बाबो मरे त जान छुटे। भलो मौत शहादत जो। मुस्लमान मौत खां डिॼंदो न आहे, मुस्लमान मौत खां डिॼंदो न आहे। मौत सां मोहबत कंदो आहे। ज़ालिम मौत खां डिॼंदो आहे, असां ज़ालिम त न आहियूं, असां त मज़लूम आहियूं न। डिॼनि मौत खां इहे ज़ालिम। ऐं क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे, नौकर अथनि, गाॾियूं अथनि पिजारा, किरोड़नि जूं गाॾियूं, किरोड़नि जा बंगला मालातूं, पर पोइ बि उन्हनि जो साहु मुठ में आहे। तव्हांखे ख़बर आहे अफ़गानिस्तान में अमेरिकी कमांडोज़ जंहिं महिल पंहिंजे छावनी मां निकिरंदा त ई ॿारनि वारा पेपर पाईंदा। कंहिं तालिब खे ॾिसंदा, कंहिं सिपाही खे किथां फेर ॿुधंदा त हिननि जो हंगण ई मुठ में वही वेंदो। शाम जो अची पेपर लाहींदा। जहाज़ उन्हनि वटि, हथियार उन्हनि वटि, पहरेदार उन्हनि वटि, चौकीदार उन्हनि वटि, अहिड़ियूं मशीनरियूं जो केवल खे बि ॾिसी सघनि। पोइ बि मुजाहिदनि खे ॾिसी करे उन्हनि जो हंगण मुठ में वही वेंदो हो। पोइ मां तव्हां खां पुछां थो, असांजी ज़िंदगी भली आहे? ॿाराड़ी में कखाई झोपड़ी में लोड़ो लॻल आहे, सुकून में था आहियूं। हुननि जो साहु मुठ में आहे।
तांगे ये अबाबील उथिया ये मुल्ला उथिया हलाए छा कंदा तां जड़े के तो खुश हैं जरदारी साहब के तो अल्हम्दुलिल्लाह हाणे को वठी पेपर पातल दस उन बेचारे जो तो हंगम भी ही कोन भली पूछी ॾिसो उनके तो पेपर पातल होंदो 24 कलाक जे 12 के भव में तव्हांखे को बहुत कोन्हे वेठा हो मैदान में अल्हम्दुलिल्लाह रात जो सुकून जी निंड अचे थी मता तव्हां सम्झंदा हुजो त सुकून में सुकून कोन अथव कुरारी बीबी खंसा 4 पुट उन जा जवान चुल्हे ते वेठा मानी पिया खाए नबी साईं जो सॾु थियो हलुमो इलल जिहाद हलो जिहाद ते पंहिंजे बच्चन खे चई पुट उथो साईं जो सॾु थियो आहे देर न थी वञे मयार न मिले सभु छो सुभान अल्लाह इहो बि ईमान 4 पुट उन जा जवान तरारू खणी करे निकिता जंहिंमहिल घर जे दरवाज़े ते पहुता कुराड़ी बीबी खंसा पंहिंजे बच्चन खे चयो ख़बरदार जेकर तव्हांजे पुठीअ ते तीर या तरार जो ज़ख़्म हूंदो मां थञ न बख़्शींदीसां मुड़ुस माण्हू थी करे मुंहिंजे सोने जो साथरी जो सीना ताणे बीजो 4 ई पुट उन जा मैदान ओद में शहीद थी विया खबर पियस अम्मा तुझा 4 ई पुट शहीद थी विया भजंदी आई ओद जे मैदान में अची पहुती पुटन जे लाशन ॾे न वई साईं जन ॾे वई चई साईं जन काथे आहिनि जीअं जो नबी साईं ते नज़र पियसि चई कुल्लु मुसीबत बादक जलल मुंहिंजा सोना घबरायो न ही त 4 हा पर 400 जना तव्हांजे कदमनि तां दीन तां मां कुर्बान कया मुझे कोई गम कोने को बस तव्हां खुश हो जो तव्हां के तकलीफ न पहुंचे असांजा बच्चा कुर्बान ये भी मायूं असां वारी भी कुराड़ी खग जंहिंखे न ॾंद न ॾाठ कुल्हे ते खणी आया वोट ॼारण जे लाइ अबा तीर दा निशान त मेकू ॾेखा अरे अम्मा तूं अंधी थी वई आहे तुंहिंजा पेर कबर में अलाए अॼु मरी अलाए सुभाणे मरी आलमन जो निशान किताब आ चे अब्बा ते को कड़ी खबर मानो 200 रुपए भी उधार नहीं दीदे शाबाश है बेनजीर को हर महीने में को 8000 घर हेठे मिलते समझाए बीठासी ने भागिन के हर जाए ते असा के माइन हाराए पीपला इन्हनि के चन पिया तो वोट न दींदा पैसा बंद थींदा राशिद साहब मैसेज कया तव्हांजा पैसा बंद न थींदा तव्हांखे वधीक पैसा मिलंदा अल्लाह इन्हनि खे हिदायत करे बहरहाल हाणे मैदान में अचबो नी इंशाअल्लाह आलमन जो सॾु थिए बाबा इहो जिहाद जो सॾु थिए इहो जेको हिते आहे टूल प्लाज़ा ते हीअ कूक तिखी खंजर खां तिखी आहे इहे कूकूं रड़ियूं असांजूं असरु कंदियूं इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो इन वक्त हालात अड़ा सो आलमन जो जॾहिं भी सॾु थिए त अज़म कयो त इंशाअल्लाह असां मैदान ते पहुचंदासीं जेल वञिणो पए त जेल भी वेंदासीं इस्लाम के खून जी ज़रूरत पे असां खून भी ॾींदासीं असांजो मक़सद आहे इन धरती ते क़ुरान जो कानून इंशाअल्लाह जेसि ताईं उहो मक़सद पूरो न थींदो तेसि ताईं असां सुकून सां न वेहंदासीं दुआऊं भी करो अल्लाह ताला उलमा जी तहरीक के कामयाब फरमाए अफगानिस्तान में ॾिसो था तालिबान नबी से 27 जंगियूं कयूं घणियूं जंगियूं 27 जंगियुनि में सिर्फ 1500 मुसलमान शहीद थिया घणा शहीद थिया पन्नो पुछी ॾिसो 1500 मुसलमान शहीद थिया सॼी दुनिया में इनकलाब अची वियो या न अफगानिस्तान में 52 मुल्कनि जूं फौजूं घणनि मुल्कनि जूं 52 मुल्कनि जूं फौजूं पैसो जहाज तोपूं हथियार
बम हर शे उन्हनि वटि। तालिबान सिर्फ़ 25 खां 30,000 हुया, उन्हनि वटि सिर्फ़ इहा 125 मोटरसाइकिल। हाणे उहा 125 मोटरसाइकिल काबिल में बीहारी अथनि त 52 मुल्कनि खे शिकिस्त ॾियण वारो घोड़ो इहो आहे। उनखे सिंगारे उन्हनि बीहारियो। भला असांजे मुल्क में 23 करोड़ आहिनि, भला 1 करोड़ कुर्बान थिए, भला 22 करोड़ त सुकून जी ज़िंदगी गुज़ारी। सही तो चवां ग़लति? असांखे रुगो वेहणो आलमनि जो सॾु थिए नी, रोड ते वेहो, असेंबली जो घेरा कयो, इस्लामाबाद वञो, रुगो वेहो खाली, विड़बो न बाबा, विड़बो न, विड़नि भली हू, भला गोलियूं हणंदा नी।